आबपाशी सब डिवीजन कढण जी शाख सनी गुनी खे चोटी आरडी वटां 30 फुट जो घारो पइजी वियो, जंहिंजे नतीजे में 50 एकड़नि खां वधीक एराज़ी ते पोखियल मिर्च फुटी ऐं ॿियो फसल पाणी हेठि अची वियो। जॾहिं त ॻोठ अली मुराद चांडियो ऐं गुलाम रसूल मलाह जे केतिरनि ई घरनि खे पिणु पाणी घेरे वरितो। इतला मिलण बाद एसडीओ इरिगेशन फयाज़ कमराणी अमले ऐं मशीनरी साण करे घारी वारी जॻह ते पहुची घारो बंदि करायो। इन सिलसिले में ॻोठाणनि ॿुधायो त राति जो देर सां घारो पियो। असां बर वक़्तु टंडेल खे वञी चयो त शाख जा दरवाज़ा बंदि कयो त जीअं पाणी जो दबाव घटि थिए, पर हुन असांजी हिकु बि न ॿुधी, जंहिंजे करे एतिरो नुक़सानु थी वियो आहे। ॻोठाणनि इहो बि ॿुधायो